परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा सबूत आहिनि कि बाइबिल जेको चए थो पियो उहो सत्य आहे। मतिलबु अगरि असां यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा बणाईंदासीं त असां 100% वञी करे परमेश्वर सां गॾु हमेशह हमेशह जे लाइ स्वर्ग में रहंदासीं। छा सबूत आहिनि मुंहिंजा प्यारो कि बाइबिल जेको रस्तो उद्धार खे खणी ॿुधाए थो पियो, परमेश्वर सां मिलण खे खणी ॿुधाए थो पियो, उहो सच आहे। मुंहिंजा प्यारो इन ॻाल्हि खे असां ॾिसणु शुरू कयो। असां इन ॻाल्हि खां ॾिसणु शुरू कयो आहे कि इन जे अंदरि अहिड़ा छा सबूत आहिनि जंहिंजी वजह सां असां इन जे मथां भरोसो करे सघंदा आहियूं। ऐं मां तव्हांखे मुंहिंजा प्यारो हिन सृष्टि जे माध्यम सां कुझु सबूत ॾियण जी कोशिशि कई, जंहिंमें सभिनि खां पहिरियों असां ॾिठोसीं मानव जी रचना खे खणी करे बाइबिल छा थी ॿुधाए। उन खां पोइ असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि जानवरनि खां खणी करे बाइबिल छा थी ॿुधाए पई। ऐं उन खां पोइ असां इन ॻाल्हि खे बि ॾिठोसीं कि इन धरतीअ खे खणी करे बाइबिल छा थी ॿुधाए पई। ऐं असां हर तरीक़े सां जांचोसीं, परखियोसीं ऐं ॾिठोसीं ऐं असां पातोसीं कि बाइबिल जेको बि इन्हनि जे बारे में ॿुधाए थी पई उहो सत्य आहे। मुंहिंजा प्यारो, असां इहो सभु ॻाल्हियूं इन जे करे ॾिसी रहिया आहियूं ताकि असां बाइबिल जे मथां विश्वास करे सघूं, उन जे ॿुधायल रस्ते जे मथां विश्वास करे सघूं, ताकि असां परमेश्वर सां मिली सघूं। मुंहिंजा प्यारो, असांजो मक़सदु इन तरीक़े सां इहो सभु कुझु ॾिसण जो इहो ई आहे। अॼु मां तव्हांखे थोरो अञा हिन जे अंदरि ॿुधाईंदुसि कि छा सबूत आहिनि बाइबिल जे अंदरि कि असां यीशु मसीह खे राजा बणाईंदासीं त असां 100% परमेश्वर सां वञी मिलंदासीं। ऐं उहो असां ॾिसंदासीं भविष्यवाणियुनि जे माध्यम सां। मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे कि कंहिंजी माण्हूअ जी ताक़त कोन्हे कि अॼु खां 500 साल 1000 साल पोइ छा थियणो आहे। केर बि कंहिं बि तरीक़े सां ॿुधाए कोन सघंदो आहे। इहो त परमेश्वर ई आहे जंहिंखे भविष्य ज्ञान आहे। उहो ई आहे जेको ॿुधाए सघंदो आहे अॼु खां 500 साल पोइ छा थींदो, 1000 साल पोइ छा थींदो। त मुंहिंजा प्यारो, भविष्यवाणियुनि जे माध्यम सां अॼु मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहींदुसि कि बाइबिल जे अंदरि जेके भविष्यवाणियूं लिखियल आहिनि उहे कीअं पूरियूं थियूं ऐं इहे असांखे मददगार थींदियूं इन ॻाल्हि खे खणी करे कि असां बाइबिल ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, त अॼु जेकी आहे मां तव्हांखे यीशु मसीह जे बारे में बाइबिल जेके भविष्यवाणियूं कई उन जे माध्यम सां तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि कि बाइबिल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे। बाइबिल में जेॾी महिल असां पढ़ूं था मुंहिंजा प्यारो, त यीशु मसीह जे बारे में बाइबिल जे अंदरि कुझु लॻभॻि 351 खां 354 भविष्यवाणियूं लिखियल आहिनि। मुंहिंजा प्यारो, सभु त असां भविष्यवाणियूं अॼु कोन ॾिसी सघंदासीं छो कि एतिरो समय कोन्हे, पर कुझु भविष्यवाणियूं जेके आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंजी वजह सां तव्हांखे इहो विश्वास करण में मदद मिलंदी कि हा, असां बाइबिल ते विश्वास करे सघंदा आहियूं। इहो परमेश्वर जो वचन आहे, इन जे रस्ते ते असां विश्वास करे सघंदा आहियूं। त सभिनि खां पहिरियों मां तव्हांखे बाइबिल जे अंदरां खां पहिरीं भविष्यवाणी ॿुधाइणु चाहींदुसि मीका जी पुस्तक जे अंदरि जेको बाइबिल जो भाग आहे। उते यीशु मसीह जे जनम जे बारे में लिखियलु आहे कि उहो किथे थींदो। अन मीका जी पुस्तक 5 अध्याय ऐं 2 वचन जेॾी महिल असां पढ़ूं था पिया त लिखियलु आहे कि यीशु मसीह जो जेको जनम आहे उहो बैतलहम नगर में थींदो। मुंहिंजा प्यारो, ॾाढो अद्भुत तरीक़े सां असां ॾिसूं था पिया। ऐं मती रची सुसमाचार में 5 उन जे 2 अध्याय ऐं 1 वचन में पढ़ूं था कि यीशु मसीह जो जनम जेको आहे उहो बैतलहम नगर में थियो। मां तव्हांखे हिन जे पोयां जी थोरी घटना ॿुधायां थो, तव्हांखे विश्वास करण में अञा मदद थींदी कि हा, असां यीशु ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, उन समय ते जेॾी महिल अगस्तस राजा हुयो रोम जो, उन हिकु फरमान कढी कि हर हिकु ॼणो पंहिंजे नगर में वञी करे जनगणना जे तौर ते पंहिंजो वञी करे नगर में नालो लिखाए। ऐं ओॾी महिल यीशु मसीह जो जेको पिता आहे यूसुफ, उहो गलील जे शहर में रहंदो हुयो। त उतां खां गलील खां हो वञे थो पियो पंहिंजी ज़ाल मरियम खे वठी करे बैतलहम नगर में। ऐं उन समय ते मरियम जेकी आहे उहो पेट सां आहे। ऐं ॾिसो केॾो अद्भुत तरीक़े सां उहो समय जेॾी महिल यीशु मसीह जो जनम थियणो आहे उहो बैतलहम नगर में पूरो थो थिए पियो, ताकि उहा भविष्यवाणी जेकी परमेश्वर जे वचन में लिखियलु आहे कि यीशु मसीह जो जनम जेको आहे उहो बैतलहम नगर में थींदो, उहो उते पूरी थी। मुंहिंजा प्यारो, सोचे ॾिसो कि अगस्तस राजा जेको संसार जो राजा आहे उहो बि उहो ई फरमान थो कढे पियो जंहिंजी वजह सां परमेश्वर जे वचन में जेकी भविष्यवाणी लिखियलु आहे उहा पूरा थिए। मुंहिंजा प्यारो, इहो मददगार रहंदी तव्हांजे लाइ इन ॻाल्हि खे विश्वास करण में कि बाइबिल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे। केॾो सटीक तरीक़े सां यीशु मसीह जे बारे में भविष्यवाणी कई वई कि उहो किथे जनम थींदो। ऐं ॾिसो, हो त गलील में उनजो पिता रहंदो हुयो। कीअं उन समय ते इहो फरमान निकितो ऐं कीअं उनखे उते वञी करे उन समय ते पहुचणो पियो ऐं यीशु मसीह जो जनम थिए। सोचो, इहो कोई अकस्मात कोन्हे, छो कि परमेश्वर इन जो राजा आहे, इन सभिनि जे पोयां योजनाकार आहे। इन जे करे असां सम्झी सघंदा आहियूं, विश्वास करे सघंदा आहियूं
के इहो सभु कुझु परमेश्वर कयो। उन खां पोइ मां तव्हांखे इहा ॻाल्हि बि ॿुधाइणु चाहींदुसि कि जेॾी महिल यीशु मसीह जो जनमु थियण वारो हूंदो उन समय ते छा छा थींदो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां जरमाया जी पुस्तक पढ़ूं था पिया त उते 31 अध्याय उन जे 15 वचन में लिखियलु आहे कि जेॾी महिल यीशु मसीह जो जनमु थींदो त उन समय ते जाम ॿारनि खे मारियो वेंदो। ईअं करे भविष्यवाणी आहे 31 अध्याय उन जे 15 वचन में ॾिसूं था पिया। ऐं असां ॾिसूं था पिया कि ईअं ई थियो। जेॾी महिल यीशु मसीह जो जनमु थियो उन समय ते राजा हेरोद जेको उन समय ते राजा हुयो उन ॾाढनि ई ॿारनि खे मारे छॾियो, छोकी उनखे ख़बर पई कि यीशु राजा पैदा थियण वारो आहे ऐं कोई बि राजा न चाहींदो आहे कि उन जी जॻह कोई बि खणे। असां ॾिसूं था पिया कि उन 2 सालनि जे उमिरि जे ॿारनि खे उते मारे छॾियो ऐं माताऊं जेके आहिनि उहे ॾाढो विलाप थी कनि ऐं रोइनि थी पयूं। ऐं इहा भविष्यवाणी थियल आहे जेकर जरमाया जी पुस्तक जे अंदरि कि यीशु मसीह जे जनम जे समय ते इहो सभु घटनाऊं घटिजंदियूं। असां ॾिसूं था पिया कि वापसि उहा ई घटना उते घटिजे थी पई, ॿारनि खे मारियो थो वञे पियो। उन जे अलावा मुंहिंजा प्यारो, होशिया नबी जी पुस्तक जे अंदरि 11 अध्याय उन जे पहिरें वचन में बि हिकु वचन लिखियलु आहे जिते ईअं चयल आहे कि परमेश्वर जो वचन चए थो कि हो यीशु खे पंहिंजे पुट खे मिस्र देश मां घुराईंदो। मुंहिंजा प्यारो, हाणे थोरी देरि लाइ हिन ॻाल्हि खे सोचिजो कि यीशु मसीह त बैतलहम में पैदा थियो, गलील वासी आहे, पोइ उहो मिस्र देश मां कीअं अचे। पर उन समय ते छोकी जीअं मां तव्हांखे ॿुधायो राजा हेरोद उनखे मारणु पियो चाहे। इन जे करे परमेश्वर जे स्वर्गदूत यूसुफ खे भविष्य इहो सपने में दर्शन ॾेई करे चईंसि कि राजा हेरोद जेको आहे उहो तुंहिंजे पुट खे मारणु थो चाहे, इन जे करे मिस्र देश में हली वञ। मुंहिंजा प्यारो, यूसुफ जेको आहे पंहिंजे ॿार खे ऐं पंहिंजी ज़ाल सां गॾु मिस्र देश हली थो वञे पियो। इहो सभु कुझु इन जे करे थो थिए पियो, बाइबल ॿुधाए थी पई, ताकि परमेश्वर जो उहो वचन जेको होशिया नबी जे द्वारा लिखियलु आहे उहो पूरो थिए कि मां पंहिंजे पुट खे हिन जगत जे उद्धारक खे मिस्र देश मां घुराईंदुसि। ॾिसो कीअं राजा हेरोद हुनखे मारण जे पोयां पियो ऐं उहे ई घटनाऊं उहे ई बणिजी आयूं ताकि उहो वचन जेको आहे परमेश्वर जो जेको चयलु आहे नबियुनि जे द्वारा उहो पूरो थिए। मुंहिंजा प्यारो, इहा बि हिकिड़ी टी भविष्यवाणी यीशु जे बारे में मां तव्हांखे ॿुधाई। उन जे अलावा बाइबल यशाया नबी जी पुस्तक जे अंदरि 7 अध्याय उन जे 14 में स्पष्ट चए थो पियो कि यीशु मसीह जो जनमु कीअं थींदो। मुंहिंजा प्यारो, पहिरियों इहा भविष्यवाणी कयल हुई कि जगत जो उद्धारकर्ता जेको आहे उहो कुंवारीअ मां पैदा थींदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि मरियम जेकी आहे उन जे बारे में बाइबल ॿुधाए थी पई कि उहा कुंवारी गर्भवती थी। उहा मर्द ऐं ज़ाल से मिलण सां जीअं ॿार पैदा थींदा आहिनि उहो यीशु कोन ॼमियो, छोकी इहा भविष्यवाणी हुई यीशु जे बारे में कि उहो कुंवारीअ मां पैदा थींदो। ऐं असां ॾिसूं था उहा बि भविष्यवाणी जेकी आहे नए नियम में मती रची सुसमाचार 1 अध्याय 22 खां 23 ऐं लूका 1 खां 1 अध्याय 26 खां 31 में असां पढ़ूं था पिया कि मरियम जेकी आहे उहा ॿार थी ॼणे पई ऐं उनजो नालो यीशु थो रखियो वञे पियो। इहा बि भविष्यवाणी हुई कि उनजो नालो यीशु रखियो वेंदो, इमानुएल, परमेश्वर असां सां गॾु, जंहिंजो मतिलबु आहे। ऐं उहो ई सभु कुझु थिए थो पियो। इहा चौथी भविष्यवाणी जेकी यीशु जे बारे में लिखियलु हुई ऐं उहा पूरी थी। उन जे अलावा मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि जकरया नबी जी पुस्तक जे अंदरि 9 अध्याय उन 9 में लिखियलु आहे कि छोके इज़राइल जा माण्हू मसीहा जी ताक में हुआ, मसीहा जी अचण में ताक में हुआ ऐं यीशुअ खे उहो उन तरीक़े सां ई ॾिसनि पिया। पर भविष्यवाणी छा आहे? भविष्यवाणी इहा आहे कि उन्हनि जो राजा जेको आहे उहो गदहे जे बच्चे ते सवार थी करे ईंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि जेॾी महिल यीशु मसीह यरूशलेम में प्रवेश थो करे पियो तेॾी महिल उहो गदहे जे बच्चे ते सवार थी करे थो अचे पियो ऐं उते उहो होज़ाना होज़ाना करे करे रड़ियूं था कनि। हिन जो मतिलबु आहे परमेश्वर जेको असांजो छुटकारो ॾियण वारो परमेश्वर आहे। मुंहिंजा प्यारा, उहा आस जेकी उन्हनि खे मसीह जी हुई उहो असां ॾिसूं था पिया कि उते उहो पूरी थी थिए ऐं पर उहा ई थी पूरी थिए पई जीअं जकरया नबी जी पुस्तक जे अंदरि लिखियलु आहे। ऐं असां इहो सभु कुझु पढ़ी सघूं था मती रची सुसमाचार 21 अध्याय 6 खां वठी करे 10 जे वचन में। उन जे अलावा मां तव्हांखे ॿुधायां यीशु मसीह खे कीअं पकड़ायो वेंदो ऐं उन सां छा छा थींदो। इहा बि भविष्यवाणी बाइबल जे अंदरि लिखियलु आहे। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां पढ़ूं था बाइबल जे अंदरि त इहो पहिरियों ई भविष्यवाणी लिखियलु आहे कि यीशु मसीह खे 3 चांदीअ जा सिक्का ॾेई करे पकड़ायो वेंदो। ऐं असां जेॾी महिल बाइबल जे अंदरि पढ़ूं था मुंहिंजा प्यारो, मती रची सुसमाचार जे अंदरि 26 उन 14 खां 16 ताईं त असां ॾिसूं था पिया कि यहूदा इस्करियोत जेको यीशु मसीह जो चेलो हुयो उन एग्ज़ैक्ट 3 चांदीअ जा सिक्का वरितईं यीशु मसीह खे धोखे सां पकड़ाइण जे लाइ। सोचे ॾिसो थोरी देरि लाइ मुंहिंजा प्यारो,
कीअं ख़बर पई उन समय जे नबियुनि खे कि यीशु मसीह जो जनम कीअं थींदो, किथे थींदो, कीअं ख़बर पई कि उनखे 3 चांदीअ जे सिकनि खे खणी करे ई पकड़ायो वेंदो। ऐं असां ॾिसूं था कि सटीक तरीक़े सां यीशु मसीह जे बारे में जेकी भविष्यवाणी बाइबल जे अंदरि लिखियल आहे उहा पूरी थी थिए पई। उन जे अलावा मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि हिकिड़ी ॿी भविष्यवाणी लिखियल आहे कि यीशु मसीह खे कीअं मारियो वेंदो। उते लिखियल आहे कि उन जे हथनि खे छेदियो वेंदो ऐं उन जे पंजर खे भाले सां भोकियो वेंदो। असां ॾिसूं था पिया कि स्पष्ट तरीक़े सां ई यीशु मसीह जी जेकी मौत आहे उहा उअं ई थी थिए पई। थोरी देरि लाइ सोचे ॾिसो, अॼु ताईं कंहिं बि क्रॉस ते कंहिं सरकार मारण जो कोई बि रस्तो न कढियो हुयो, पर असां ॾिसूं था रोमी सरकार जेकी आहे उहा क्रॉस ते माण्हुनि खे मारींदी हुई। ऐं यीशु मसीह जे बारे में, उन मसीहा जे बारे में भजन संहिता जी पुस्तक में पहिरियों खां ई लिखियल आहे कि उनखे कीअं मारियो वेंदो, उनजे हथनि में छेद कया वेंदा। असां ॾिसूं था पिया हिकु तरीक़े सां ॿी भविष्यवाणी पूरी थी थिए पई कि पहिरियों ई ख़बर हुई कि अहिड़ी सरकार ईंदी जेकी कीड़ा हणी करे, टुंग करे करे माण्हुनि खे मारींदी। ऐं असां ॾिसूं था यीशु मसीह जे समय ते उहा रोमी सरकार हुई जेकी यीशु मसीह खे उन तरीक़े सां ई मारी। ऐं इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, भजन संहिता जी पुस्तक 22 उन जे 18 में ॿी हिकु भविष्यवाणी लिखियल आहे जेकी चए थी पई कि यीशु मसीह जे कपड़नि सां छा थींदो। सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, नंढी भविष्यवाणियूं जेके आहिनि उहे कीअं पूरी थी थियनि पई। यीशु मसीह में लिखियल आहे कि उन मसीहा जा जेके परमेश्वर मोकिलींदो उन जा कपिड़ा जेके आहिनि चिठियूं विझी करे विराया वेंदा। ऐं असां ॾिसूं था पिया जेॾी महिल यीशु मसीह खे क्रूस ते मारे टंगायो वियो मारण जे लाइ, तेॾी महिल यीशु मसीह जेके कपिड़ा लाया विया उन समय जा जेके सैनिक हुआ उन्हनि जेके कपिड़ा आहिनि उन जे चिठी विधियऊं ऐं पाण में विराए छॾियऊं। मुंहिंजा प्यारो, इन जे अलावा त घणियूं ॿियूं बि भविष्यवाणियूं आहिनि। जीअं मां तव्हांखे चयो कि वक़्तु कोन्हे, समय कोन्हे कि हिकु भविष्यवाणी मां तव्हांखे ॿुधायां, पर मुंहिंजा प्यारो सोचे ॾिसो थोरी देरि जे लाइ, कंहिं बि माण्हूअ खे कीअं थी ख़बर पए पई कि 500 साल 1000 साल पोइ जेको थियण वारो आहे उहो पहिरियों ई थो लिखी छॾे पियो। मां तव्हांखे जंहिं बि भविष्य वक्ताउनि जा नाला खयां उहे यीशु मसीह खां 500 साल 800 साल 1000 साल पहिरियों हिन धरतीअ ते रहंदा हुआ। उन्हनि खे कीअं ख़बर पई यीशु मसीह जो जनम किथे थींदो, उन सां छा थींदो, उन समय ते छा थींदो, उनखे 3 चांदीअ जे सिकनि सां पकड़ायो वेंदो, उनखे कीअं मारियो वेंदो, उन समय ते सरकार कहिड़ी हूंदी, उनजे कपिड़नि सां छा थींदो। मुंहिंजा प्यारो, इहो त परमेश्वर ई आहे जंहिंखे सभु कुझु ख़बर आहे, छोकी उहो भविष्य ज्ञान थो रखे। उन बाइबल जे अंदरि पहिरियों खां ई इहे भविष्यवाणियूं लिखी छॾियईं ताकी असांखे मदद थिए इहो सम्झण में कि हा असां यीशु मसीह ते विश्वास करे सघंदा आहियूं, हा असां बाइबल जे रस्ते ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो मक़सदु इहो आहे इहो सभु कुझु ॿुधाइण जे पोयां ताकी तव्हां चूकजो न परमेश्वर खां पाइण जे। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में मां तव्हांखे ॿियो बि भविष्यवाणियुनि जे द्वारा इन ॻाल्हि खे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं कि बाइबल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे, असां हिन ते विश्वास करे सघंदा आहियूं। ऐं इहो मां तव्हांखे देशनि खे खणी करे परमेश्वर जो वचन छा थो चए पियो उहो भविष्यवाणी जे माध्यम सां ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। तेसिताईं